ओम साईं राम। गुल 43 ऐं 44। सरी छॾण जी तयारी। समाधि मंदिर। सिर जो टुटणु। 72 कलाकनि जी समाधि ऐं जोग जो संन्यास। हिंदुनि में इहो रवाजु चालू आहे त जॾहिं को प्राणी मौत जे सेजा ते ॾिसंदा आहिनि त हिन जे अॻियां वेही धर्मी पुस्तक पढ़िया वेंदा आहिनि त संदसि मन संसारी झंझटनि खां नौरत थिए, आत्मिक ख़्यालनि में जुड़ी वञे त संदसि सदगति थिए। सभिनी खे ख़बर आहे त राजा परीक्षित खे हिकु ऋषिअ पुत्र श्राप ॾिनो त तूं हिकु हफ़्ते में मरी वेंदे। नसीबनि सां महात्मा सुखदेव वटि अची खेसि श्रीमद भागवत पुराण जो पाठ ॿुधायो, जंहिं करे खेसि मोक्ष गति प्राप्त थी। इहो रवाजु अञा बि हलंदो थो अचे। जेतोणीकि बाबा जन खे हुन ॿाहिरिनि साधननि जी ज़रूरत कान हुई त बि ॿियनि जे अॻियां मिसाल रखण लाइ उन ई रवाज जे बरख़िलाफ़ कीन विया। जॾहिं पाण ज़ाहिर कयूं त मां ही निश्वर चोलो जल्द छॾण वारो आहियां, तॾहिं श्री विजय खे राम राज्य अध्याय पढ़ण जी आज्ञा ॾिना। हिन हिकु हफ़्तो पाठ कयो ऐं वरी खेसि ॿियो दफ़ो पाठ पढ़ण लाइ चयऊं, जो हिन 3 ॾींहंनि में पढ़ी पूरो कयो। अहिड़ी तरह 11 ॾींहं गुज़री विया ऐं वरी 30 अखंड पाठ खांस करायो त श्री विजय बिल्कुलु थकिजी पियो, पर बाबा जन बिल्कुलु शांत में वेठा रहिया ऐं अंत घड़ी लाइ इंतज़ारु कंदा रहिया। उन खां 2-3 ॾींहं अॻे भोजन करणु सफ़ा बंदि करे छॾियऊं ऐं पंहिंजनि भक्तनि खे धीरज ॾींदा रहिया। काका साहिब दीक्षित ऐं श्रीमान बूटी बाबा सां गॾु मस्जिद में रही भोजन कंदा हुआ। 16 अक्टूबर ते आरती समाप्त थियण बैदि बाबा उन्हनि खे बि भोजन करण लाइ रवानो कयो त बि लक्ष्मीबाई शिंडे, भागोजी शिंडे, बालाजी, लक्ष्मण बाला शिंपी ऐं नाना साहिब उते वेठा रहिया। भगत श्यामा मस्जिद जे ॾाकण ते वेठो रहियो। लक्ष्मीबाई खे 9 रुपए ॾियण बैदि चयऊं त मूंखे मस्जिद में रहणु हाणे सुहिणो नथो लॻे, तंहिं करे मूंखे बूटी जे वाड़े में वठी हलो, जिते मां सुखियो रहंदुसि। इहे आख़िरी अखर संदन मुखावरनि मां निकिता ऐं बाबा जन बालाजी जे शरीर ॾांहुं झुकिया ऐं प्राण त्याॻियऊं। नाना साहिब पाणी आणे संदसि वात में विधो त उहो ॿाहिरि निकिरी आयो। तॾहिं सभिनी ॾाढिया पुकारियो, अड़े देवा! त हीअं सभिनी खे ॾिसण में आयो त बाबा जन आहिस्ते पंहिंजा नेत्र खोले धीमे आवाज़ में चयो, ओ, ऐं वरी नेत्र बंदि थी विया। बाबा जन जी परलोक सिधारण जी दिलि ॾकाईंदड़ ख़बर जंगल जे बाहि वांगुरु चौधारी पखिड़िजी वई ऐं शिरडी जा नर नारियूं ऐं ॿार सभु अची मस्जिद में मिड़िया। अखियुनि मां जल वहाए हाहाकार करण लॻा। के ॾुख विचां रस्ते ते ई बेहोश थी विया, के ॾाढिया ओछांगियूं ॾेई रोअण लॻा त के माठ मीठे में गूंगा घोड़ा ॻाड़ींदा रहिया। मतिलबु त ओॾी महिल प्रलय काल जो वातावरण पैदा थी वियो ऐं हर को पंहिंजे नमूने में तांडव नाच करण लॻो, छो त संदन संभाल करण वारो बाबो साईं बाबा खेनि छॾे हलियो वियो। हाणे बाबा जन जे शरीर जे अंतिम क्रिया जो मामिलो पैदा थियो। के मुस्लमान भक्त चवण लॻा त क़ब्रिस्तान में दफ़न कजे ऐं उन मथां हिकु मुक़बरो अॾाइजे। खुशाल चंद ऐं अमीर शक्कर जी बि इहा ई राय हुई त शिरडी ॻोठ जे अधिकारी श्री रामचंद पाटिल ज़ोरदार आवाज़ ऐं महकम इरादे सां चयो त इहो फ़ैसिलो मूंखे बिल्कुलु क़बूल न आहे। बाबा जे शरीर खे वाड़े खां सवाइ ॿिए कंहिं बि हंध में कीन रखिबो। हिन मतभेद ते 36 कलाक ताईं बहस हलंदो रहियो। ॿुधरु ॾींहुं प्रातः काल जो बाबा जन लक्ष्मण मामा जोशी खे सपने में दर्शन ॾेई हिन खे हथ खां छिके चयो त जल्दी उथ, बापू साहिबु सम्झे थो त मां गुज़ारे वियो आहियां, इन करे हू त ईंदो ई कोन। तव्हीं गॾिजी पूॼा ऐं काकड़ आरती करियो। शिरडी गांव जो जोशी लक्ष्मण मामा श्यामा जो मामा ऐं हिकु पको कर्मकांडी ब्राह्मण हो। हू हर रोज़ु
प्रातःकाल जो अवल बाबा जिन जो पूजन कंदो हो ऐं पोइ ॿियनि देवताउनि ऐं देवियुनि जी पूॼा कंदो हो। हिन जो बाबा में पूरो निश्चय हो, सो सुपिने ॾिसण बैदि पूॼा जी सभु सामग्री उते खणी आयो। जीअं ई बाबा जिन जे मुंहं तां कपिड़ो हटायो वियो ऐं हिन खे अहिड़ो जोत वारो मुहांडो लॻो जो अवल त वाइड़ो थी वियो ऐं बुत वांगुरु बीह रहियो। पर पोइ सुपिनो यादि करे पंहिंजो फ़र्ज़ु पालणु शुरू कयईं। मौलवियुनि ऐं जी का बि परवाह न करे पूरनि विधीअ सां पूॼन ऐं काकड़ आरती कयईं। ॿियनि पेरनि में बापू साहिब जोग ॿियनि भक्तनि सां गॾु आयो ऐं हमेशह वांगुरु मंझंदि जी आरती कयईं। बाबा जिन जे अंतिम वचननि मूजिबि सत्संगियुनि संदन शरीर खे वाड़े में रखण जो फ़ैसिलो कयो ऐं हुनजो विचों भाङो खोटणु शुरू कयऊं। मंगल जो शाम जी राहत खां पुलिस सब इंस्पेक्टर ऐं ॿियनि ॻोठनि जा अनेक लोक पिणु अची गॾु थिया ऐं राय ॾिनऊं त शरीर खे वाड़े में ई रखिजे। ॿिए ॾींहुं सुबुह जो कोपरगांव जो ममलदार पिणु अची पहुतो ऐं रायनि में मतभेद ॾिसी रायो उठी ॾिनई त घणा वाड़े जे फ़ाइदे में आहिनि, त बि कलेक्टर जी मंज़ूरी वठणु ज़रूरी सम्झी काका साहिब पाण अहमदनगर वञण लाइ तयारु थियो। पर बाबा जी प्रेरणा सां मुखालफ़त कंदड़ पाण ई क़बूलु कयो ऐं सभिनी मिली वाड़े में रखण जो फ़ैसिलो कयो। ॿुधरु शाम जो बाबा जिन जो पवित्र शरीर वॾे धूमधाम सां वाड़े में आंदो वियो। वेद विधीअ मूजिबि उन स्थान ते समाधि ठाही वई जिते मुरली मनोहर जी मूर्ति स्थापन थियण वारी हुई। बाबा जिन जी अंतिम क्रिया बाबा जिन जे महान भक्त श्री उपासनी महाराज कई। बाबा जिन जो मृतक शरीर 36 कलाक रखण बैदि बि बिल्कुलु ताज़ो ऐं नरम ऐं लिचकेदार अहिड़ो पियो लॻो जो संदन बदन तां कफनी बिना कपण जे लाथी वई। सच त इहो आहे त बाबा जिन ख़ुदि मुरलीधर बणिजी विया ऐं मुरीद जे मंदिर में ई अची आख़िरी वासो कयऊं। बाबा जे निर्वाण हासिल करण खां कुझु वक़्तु अॻे मस्जिद में हिकु पुराणी सिर हुई जंहिं ते बाबा जिन पंहिंजो हथु टेक ॾेई केतिरनि सालनि खां उन ते विहाणे वांगुरु मथो रखी सुम्हंदा हुआ। हिकु ॾींहुं बाबा जे गैरहाज़िरी में झाड़ू हणंदड़ बालक उहा सिर पंहिंजे हथ में खईं त दुर्भाग्य सां उहा सिर बालक जे हथ मां किरी 2 टुकर थी पई। इहा ख़बर जॾहिं बाबा खे पई तॾहिं चयऊं, अरे उहा प्यारी सिर केतिरा साल मुंहिंजी साथिण हुई, हिन जे टुटण करे मुंहिंजो शरीर बि जल्द टुटंदो। जंहिं सिर जे मदद सां आत्म चिंतन कंदो हुउसि उहा सिर बि मुंहिंजो साथ छॾे हली वई। किन पाठकनि जे मन में शंका उथंदी त हिकु खसी सिर लाइ बाबा जिन जहिड़े संत अफ़सोस छो कयो। हुनजो जवाबु आहे त परमात्मा जा संत अवतार औलिया वग़ैरह हिन संसार में अची संसारी माण्हुनि जा ज़ाहिरी तरह खाइनि पीअनि ऐं खिलनि था ऐं रोइनि बि था, पर अंदरूनी तरह हिननि जो अंतःकरण परमात्मा सां हर वक़्तु ॻंढियल ऐं जुड़ियल रहे थो। हिन खां 32 साल अॻु में बाबा जिन खे दमे जी ॾाढी तकलीफ़ थी हुई ऐं उनखे छुटाइण लाइ बाबा जिन पंहिंजा प्राण चाढ़ण जो वीचार कयो ऐं भक्त मालसापति खे चयऊं त तूं मुंहिंजे बदन जे 3 ॾींहंनि ताईं संभाल कजि। जेकॾहिं मैं वापसि आयुसि त वाह, न त हिन इशारे कयल जॻह ते मुंहिंजी समाधि ठाहिजो ऐं उन मथां 2 झंडा निशानी हणी छॾिजो। ईअं चई बाबा जिन 9 बजे धरती ते लेटी पिया, श्वास मथे चाढ़े छॾियाऊं ऐं ॾिसण में ईअं आयो त शरीर में बिल्कुलु साह आहे ई कोन। सभु भक्तजन सत्संगी ऐं ग्रामवासी अची इकट्ठा थिया ऐं शरीर जी पूरी परीक्षा वठण बैदि बाबा जिन जे बतायल टुकर ते समाधि ठाहिण जो निश्चय कयो वियो। मगर भगत मालसापति खेनि रोकियो ऐं शरीर खे पंहिंजे गोद में रखी 3 ॾींहं संभाल कंदो रहियो। 3 ॾींहं गुज़रण बैदि मंझंदि जो अटकल 2 बजे प्राण मोटी अचण जा आसार नज़र अचण लॻा ऐं जल्द ई रवाजी तरह श्वास हलण लॻा ऐं शरीर जा अंग पिणु चुरण फुरण लॻा। पोइ अखियूं खोले कर मोड़े सुजागी में अची विया। ही 3.5 हथनि जो शरीर 5 महाभूतनि धरती, वायु, पाणी, आकाश जो ठहियलु ज़रूर बि ज़रूर नाश थियणो आहे।
लेकिन जा आत्मा मंझि मौजूदु आहे सा नास थियण खां मथे आहे। उनखे न बाहि साड़े, न पाणी ॿोड़े ऐं न हवा सुकाए सघे थी। संत आत्मा खे सत्य सम्झी, शरीर खे असत्य सम्झी, रवाजी संसारी जीवन वांगुरु देह में मोह न रखनि ऐं न कि पाण खे देह या शरीर था सम्झनि। असांखे शरीर छॾणु यानी मरण जो ख़ौफ़ इन करे ई रहंदो आहे। लेकिन संत चवंदा आहिनि त कबीर जिस मरने से जग डरे मेरे मन आनंद, मरने से ही पाइए पूर्ण परमानंद। कबीर जिस मरने से जग डरे मेरे मन आनंद, मरने से ही पाइए पूर्ण परमानंद। ऐं हू खिल ख़ुशीअ सां शरीर त्यागे हलिया वेंदा आहिनि। अवतारी पुरुष बि परमात्मा तरफ़ां सौंपियल कमु पूरो करे हिकदमि शरीर जो त्याग कंदा आहिनि। जीअं श्री कृष्ण भॻवानु शकारी जे तीर लॻण जे बहाने पंहिंजो शरीर छॾियो। जेतोणीकि बाबाजिनि जहिड़े संतनि ऐं अवतारी पुरुषनि जो शरीर असीं ॾिसी नथा सघूं, त बि उन्हनि जे स्वाभाविक आत्मा संसार में हर वक़्तु मौजूदु रहे थी ऐं प्यारनि भक्तनि खे पुकार करण ते मदद कंदी रहे थी। जेके प्रेमी भक्त पंहिंजनि सदगुरू ऐं अवतारी पुरुषनि जा पुतला मंदरनि या मठनि या आश्रम में खड़ा करे उन्हनि जी पूजा देहधारी सदगुरुनि जा कंदा रहनि था, उन्हनि खे बि संदन भावना मूजिबि अंदरि में प्रेरणा मिलंदी रहे थी या राति जो सुपिने में खेर दर्शन ॾेई हिदायत कंदा रहंदा आहिनि। मतिलबु त सॼो किसो प्रेम, भावना ऐं विश्वास ते ॿधलु आहे। बाबा जी जहिड़ा संत अमर आहिनि छो त भॻवान जो रूप आहिनि ऐं हर वक़्तु भॻवान सां मिलियल आहिनि। बापू साहिब जोग असुल नालो श्री सखाराम हरी, पुणे में PWD खाते में सुपरवाइज़र हो ऐं पेंशन वठण खां पोइ पति पत्नी ॿई अची शिरडी में रहिया। खेनि संतान कान हुई ऐं बाबाजिनि जे चरणनि में श्रद्धा हुअनि, तंहिं करे सॼो ॾींहुं बाबाजिनि जी पूजा ऐं सेवा करण में गुज़ारींदा हुआ। मेघा जे मृत्यु बैदि बाबाजिनि जी संसारी चोले छॾण ताईं बापू साहिब जोग मस्जिद में ऐं चावड़ी में आरती कंदो हो ऐं साठेवाड़ा में पिणु एकनाथ भागवत मां वचन वठी उन जी कथा पिणु आयल ॿुधंदड़ खे ॿुधाईंदो हो। मथी शेवा केतिरनि सालनि करण बैदि हिन हिकु ॾींहुं बाबा खे प्रार्थना कई त ए मुंहिंजे जीवन जा आधार, अव्हांजे चरणनि जे दर्शन करण सां सभिनी प्राणियुनि खे परम शांतीअ जो अनुभव प्राप्त थियो आहे। मां बि अव्हांजे श्री चरणनि जो निरंतर सेवा कंदो रहंदो आहियां, पर कहिड़ो सबबु आहे जो उहा शीतलता अञा प्राप्त कीन थी आहे। मुंहिंजो मन अञा भटके पियो ऐं अव्हांजे चरणनि में मगन नथो रहे। केतिरनि सालनि जो सत्संग करणु व्यर्थ वेंदो छा? मुंहिंजे जीवन में उहा शुभ घड़ी कॾहिं ईंदी? अव्हांजे मूं ते कृपा दृष्टि कॾहिं थींदी? भक्त जोग जी दिली प्रार्थना ॿुधी बाबाजिनि खे दया आई ऐं अंदरि में आवाज़ु ॿुधाऊं त थोरनि ॾींहंनि में तुंहिंजा अॻे जन्मनि जा कयल अशुभ कर्म नाश थियण वारा आहिनि ऐं तूं दुनिया जे सभु पदार्थ छॾे इंद्रनि विषयनि खे तुच्छ सम्झी ईश्वर जी भक्ति धारण कंदे उहो सभाॻो ॾींहुं जल्दी अचण वारो आहे। थोरनि ॾींहंनि खां पोइ भगत जोग जे दुनिया मां दिलि सफ़ा खटी थी पई ऐं मरण खां अॻे पूर्ण संन्यास धारण करे पंहिंजो लक्ष्य प्राप्त कयईं। बाबाजिनि मस्जिद में वरी वरी चवंदा हुआ त जेको बि मूंखे सभ खां वधीक प्यारु कंदो उनखे मुंहिंजो दर्शन ज़रूरु प्राप्त थींदो। ॿियो, जेको मुंहिंजो ध्यानु ऐं जप निरंतर 8 ई पैर कंदो रहंदो उनखे मूंखां सवाइ हीअ दुनिया सनी लॻंदी। टियों, जेको अन्य भाव सां मुंहिंजी शरण में ईंदो मां पाण खे उन भगत जो कर्ज़दार सम्झी हिनखे मोक्ष प्रदान करे पंहिंजो फ़र्ज़ु पालींदुसि। चौथों, मां पंहिंजनि भक्तनि जे सदा आधीन आहियां छो त मुंहिंजो नालो भक्त वत्सल आहे। पंजों, जेको मुंहिंजो हर वक़्तु सिमरन करे उपवास ऐं विर्त रखी पाण मूंखे अर्पण कंदो उहो मूं में ईअं मिली वेंदो जीअं नदी समुंड में मिली वेंदी आहे। अहंकार ऐं मान वॾाई जो एतिरे क़दुरु त्याग करियो जो उन्हनि जी
अवां मां काई बू न अचे। उन मंज़िल ते पहुची मुंहिंजी शरणागत में अचो त मां अव्हांजे हृदय में हरदम अची रहंदुसि। सतों, मां हिन शरीर जे आकार ऐं नाले खां परे चैतन्य साखी स्वरूप वारी आत्मा आहियां। इहो मंत्र पको करे सभिनी प्राणियुनि जे अंतकरण में मां यानी पंहिंजी आत्मा जो दर्शन करियो। जे इहो अभ्यास हर रोज़ु कंदा रहंदा त जल्द ई अव्हांखे मुंहिंजी सर्वव्यापकता जो अनुभव मिलंदो ऐं मूं सां मिलियल रहंदा। 8, जेको ॿियनि खे पीड़ा पहुचाए थो सो मुंहिंजे हृदय खे धक्को ॾेई ऐं कष्ट पहुचाए थो। 9, सभिनी प्राणियुनि सां सहानुभूति रखो यानी पाण जहिड़ो वर्ताव करियो। जा हालत अव्हांखे ख़ुदि पसंदि न आहे उहा हालत कंहिंसां बि न करियो। अॻिले जीव में बि तव्हां वांगुरु साॻी आत्मा आहे। 10, जेको बि प्रेम सां मूं परमात्मा जो कीर्तन कंदो ऐं कथाऊं ॿुधंदो उहो आख़िर में मूं में लीन थी वेंदो। ओम साईं राम। गुल 43 ऐं 44 पूरो थियो।